बाबा फैसलो शुरू क्यों? इजाजत है बाबा? हाँ हाँ इजाजत आहे, भली फैसलो कयो, रखो शर्त। तू फरियादी आई, तू पंहिंजी ॻाल्हि कर। हालांकि इहा चणनि में जुलाब वारी ॻाल्हि मूं 100 दफ़ा ॿुधी आहे। तोखे कंहिं ॿुधायो कि चणनि में टोनीअ जुलाब मिलायो आहे? मूंखे मतलब तुरे जा यार इतना वांदा या बेतार मूं तो ते किथे ॿुधायो? तो भाड़ी तो मुंह ते कूड़, अरे होटल ते जो ॿुधायो साहब, हे गुंगो वॾो लाव अथई, किलाखोर किनो। तूं चुप कर ईंदे न, तुंहिंजी वारी बि ईंदी। सेठ धनु धोबी थाव मूं अल्लाह खे ॿुधायो त ईदन पियो तवे दुमनो ईदन एरियूं ॻाल्हियूं होटल ते कनियूं पे त टोनीअ तननि में जुलाब मिलाए अल्लाह खे खारायो आहे त जीअं अलूअ खे थनरी थी पए, हू जीअं रांदि थती वञे त दाल एतिरी आहे थाव। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। हाणे तूं ॿुधाए ईंदे न त तोखे कीअं ख़बर पई त टोनीअ चणनि में जुलाब मिलायो आहे? सेठ मूं बि ॿुधी ॻाल्हि कई आहे साहब, गुंगे जे होटल ते माण्हू ॻाल्हि पिया कनि न त पोइ उन्हनि माण्हू जो नालो ॿुधाए न। जुमन तो पे ॻाल्हि कई न न मूंखे कसम नूर बेटारे जो मूंखे ख़बर ई कान्हे का। साहब इहो ममण इनी बिनी ईदन ऐं जुमन मचायो थी, अला इहे ॿई सुठा माण्हू न थई। चाचू अंकल मूंखे बि हिन ॿिन्हिनि ते शक आहे। असां ते इल्ज़ाम न हणो, असां ते साबित कयो। अवां ते गुंगो शाहिद आहे। ऐं मां बि सेठ साहब हिननि ॿिन्ही मूंखे बि ॿुधायो हुयो त असांखे गुंगे जे होटल ते इहा ॻाल्हि ॿुधण में आई आहे। बस साबित थी वियो। अदा नंढा जीअं दा वॾा, रख भला पेरनि ते ज़ोर। हा साहब मूंखे ख़बर न आहे तव्हां छा कंदो, पर मूंखे मुंहिंजी अम्मा जॾाइजो। राति जो मां घर में अकेली हूंदी आहियां ऐं मूंखे भोग थींदो आहे। ठीकु आहे, मां सूबेदार सूतले खे फोन कयां थो, तूं वञी पैसनि जो बंदोबस्तु कर। ठीकु आहे। नंबर ई भाभी वधाए काढे हलियो। हेलो सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।